जीत नाज़रीन, असां इन वक्त सिटीज़न कॉलोनी में मौजूद आहियूं, जिते सिटीज़न मार्ट मुझे पोयां तव्हां ॾिसो था। हिते कल्ह 3 नामालूम अफ़राद हिते आया जेका लखे रुपयनि जी फुर करे विया आहिनि। अचो त तव्हांजा जेके रहवासी आहिनि उन्हनि खां मालूम कंदासीं ऐं इन दुकानदार वारनि खां बि मालूम कंदासीं त कल्ह जो वाक़ियो छा पेश आयो। हीउ तमामु हिकिड़ो ज़ुल्म आहे हिंदू क़ौम सां। हिते केतिरा ई मसइला थियनि था। हिते नियाणी सां हाथापाती कई वञे थी, कंहिंजा सोन लाहे वञनि था, हथनि मां चूड़ियूं वग़ैरह उहे लाहे ज़ोरी खसियूं वञनि थियूं। हिते केरु बि चवण वारो न आहे। असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे इहो अर्ज़ु कंदासीं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿियो त असीं हिननि खां कुझु बि कोन था घुरूं, सिर्फ़ु असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हीउ ॿियो दफ़ो सिटीज़न में वारदात थी आहे हिते सिटीज़न मार्ट में, पर हिते केरु बि हुननि खे चवण वारो कोन्हे। हीउ तमामु असां सां वॾो ज़ुल्म आहे, नाजाइज़ी आहे। ऐं असीं MP ज्ञानचंद इसराणी साहिबु ऐं ॿियनि खे बि अर्ज़ु कंदासीं त हिते तिदारक असांजी कई वञे सिटीज़न कॉलोनी में। हिते केतिरी वारदातूं थियूं आहिनि सिटीज़न में, इहे रोज़ जा मसइला आहिनि। बाबा छा चवंदासीं, असां दीवाननि जो हिते कारोबार करण ई हिननि जीअं जंजाल करे छॾियो आहे। को बि न रिस्पॉन्स वग़ैरह। अॻे चकर बि असां सां वारदात थी, उन जे बारे मंझि बि असां कई दफ़ा FIR SP SSP सभिनी खे रिक्वेस्ट वग़ैरह NC कटायासीं, असांखे को बि रिस्पॉन्स न मिलियो। हींअर ॿियो दफ़ो बि वारदात, पर हीउ 3 दफ़ो वारदात थी आहे। उन जे बावजूदि को बि असांखे कंहिं चीज़ जो रिस्पॉन्स कोन थो मिलियो वञे। असीं इहो चयूं था, अदरवाइज़ असां दीवाननि खे मिनाटी खे आख़िरकार छो कंहिं ॻाल्हि जो तहफ़ुज़ छो नथो ॾिनो वञे, छो सुकून सां असांखे कारोबार करणु छो नथो ॾिनो वञे। असीं बि सिंधी आहियूं, सिंधी बचा आहियूं, सिंध में रहण वारा पाकिस्तानी असांजा ॿाहिरि आहियूं। आख़िरकार असां सां इहो ज़ुल्म छो, छाजे वजह सां, कहिड़ी वजह सां? असीं इहो था चाहियूं सिर्फ़ु पुछणु त असांखे तहफ़ुज़ छो नथो ॾिनो वञे, छो असांखे सुकून सां कारोबार करणु छो नथो ॾिनो वञे, छो असां मिनाटी खे सुकून सां ऐं अमन सां तहफ़ुज़ सां रहणु छो नथो ॾिनो वञे। असीं सिर्फ़ु SP SSP खे सभिनी खे इहा ई अपील था करियूं त महिरबानी करे असांखे अहिड़ो तहफ़ुज़ ॾिनो वञे जंहिंसां असीं परअमन ऐं सुकून सां पंहिंजो कारोबार ऐं पंहिंजे बचनि जो गुज़र ऐं सिंध में सुकून ऐं एतिराम ऐं पाकिस्तान में इज़त ऐं एतिराम सां रही सघूं। बसि ॿियो कुझु बि नथा चाहियूं। असांखे इंसाफ़ खपे, असांखे चोर बि खपनि, चोरी बि खपे ऐं तहफ़ुज़ बि खपे। असांजो इहो ई हूंदो त पोइ इहे शॉप दुकान वग़ैरह जीअं तव्हां हींअर बंदि ॾिसो पिया, इहे ताला हणी बंदि करे पंहिंजे घरनि में वेही रहंदासीं। वधीक ॿियो कुझु बि न। प्रेस क्लब ताईं बि ईंदासीं त प्रेस क्लब ताईं बि ईंदासीं। IG साहिब ॾे असांखे जे उन्हनि जे अॻियां धरणो हणणो पियो त उन्हनि जे अॻियां धरणो बि हणंदासीं। असांखे ॿियो कुझु बि न। असांखे पंहिंजो इंसाफ़ खपे, पाकिस्तान में परअमन सुकून खपे, जंहिंसां असीं पंहिंजे बचनि जो गुज़र सुकून ऐं एतिराम सां करे सघूं। महिरबानी। हे जेको वाक़ियो थियो आहे, असां हिन वाक़िए जी शदीद मज़म्मत कयूं था। हे जेको वाक़ियो थियो आहे इहो तमामु ग़लति थियो आहे। असां इन्हनि जा ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं ऐं हे वाक़िया बार बार थींदा रहिया आहिनि। इन ई मार्ट तां 2 महीना पहिरियां बि फुर थी, वरी बि हाणे फुर थी। हे हिकु पुरअमन हिकु सुठा कारोबारी माण्हू आहिनि, बार बार शरीफ़ माण्हुनि खे हिते थ्रेड कयो थो वञे। इहा हिकु तमामु ग़लति ॻाल्हि आहे। हितां जा जेके बि आला ऑफिसर आहिनि, पुलिस जा SSP साहिबु आहे, SHO आहे भिटाई नगर थाणे जो, असां हिननि खे चवंदासीं त वधि खां वधि माना हिते पुरअमन हिते हिनखे अमन हिते बहाल करायो वञे ऐं हिते सिक्योरिटी फराहम कई वञे त जीअं आम माण्हू सुकून सां रही सघनि। सर इहो त मूंखे वधीक कंफर्म न आहे। बहरहाल साईं फुर त फुर आहे न, पोइ 2 लख ते या 5 लख ते या 10 लख ते, माना माण्हू सिक्योर न आहे न। हिते सिक्योरिटी इदारा आहिनि। सिक्योरिटी इदारा छा था कनि, उन्हनि जो कमु आहे त आम माण्हूअ खे, आम शहरीअ खे प्रोटेक्शन ॾिनी वञे। हिते आम कारोबारी माण्हू, असांजो साम्हूं दुकानु आहे, असांजो हिते कारोबार आहे, अॼु सुभाणे असां बि इहा वारदात थी सघे थी। हे जेको आहे हिते माना पुलिस खे घुरिजे त असांखे हिते सिक्योरिटी फराहम कई वञे त जीअं हिते असां पुरअमन रही सघूं। अल्लाह अल्लाह रसूल करे हीउ मुल्क आबाद हुजे। पर तव्हां ॾिसो पिया जेका आबादी आहे, हीअ असांजो दीवान आहियूं। दयाराम लाहौतिया भाईटिया ही आहिनि छोकिरा, लालचंद जा बचड़ा आहिनि, जिन सां 3 चकर ही वाक़ियो थियो आहे। अंधा अंध फेरिंग बि कई वई, जंहिंमें मुंहिंजे भाईटे खे गोली लॻी। मुकेश कुमार सेसूमल, थाणा अहमद खान। अफ़सोस आहे, हर इंसान हक़दार हूंदो आहे। ॿुधायो त हिंदू बिरादरी कहिड़ो मुल्क आहे जिते लॾे वञी वेह। पाकिस्तान में उन्हनि जो हक़ आहे, सिंध जा हू रहाकू आहिनि ऐं हुननि जो तोहफ़ुज़ इहो थिए थो। हीउ मार्ट ॾिसो बंदि आहे असांजी रोज़ी बचनि जी। असां पंहिंजे बचनि जी पढ़ाई जे लाइ करे थाणो अहमद खान छॾे सरदार मलक असद जो ॻोठु हिते अची रहियासीं उन पढ़ाई जे ख़ातिर। उन पढ़ाई
जे करे बचन जो तोहफ़ो चयोसीं हिते थींदो। हिते असांजी बिरादरी मुसलमान भी तमामु घणी आहे, उन्हनि जा बि लख एहसान लख कुर्ब, पर ॾिसो त असां सां हमदर्दी कहिड़ी असां सां कई वञे थी। असां सां इहा हमदर्दी कई वञे थी, पैसा बि फुरजनि था, जान जो तोहफ़ो इहो थिए थो, आख़िरी गोलियूं बि असांखे ई लॻनि थियूं। असांजो ई छोकिरो इस्पताल में पियो आहे। हिन चकर बि कुझु उमानत मिलियल हुई मुंहिंजे भाइटे जे खीसे में, उहा बि खयऊं, खाने मां पैसा खयऊं। हिकिड़े मुंहिंजे भाइटे खे मारण जे लाइ तयारु थी विया, हुन चयो मां मोबाइल पैसा न ॾींदुसि। उन जो संजू नालो आहे। उन खां पोइ जीअं ॿाहिरि निकिता अंधु अंधु फेरिंग कयूं। असां टोटल जेके बि हिते हैदराबाद पुलिस आहे उनखे इहा ई अपील करियूं था, जेॾो तव्हांजो अचणु थियो, जेॾो तव्हां असां सां मोहबत रखो था, त असीं बि सिंध जा हिकु इंसानी दीवान त ज़रूरु आहियूं, पर इंसान आहियूं। हिन सिंध में असांजो हक़ु रहे थो, वधीक अव्हां जी मर्ज़ी आहे। हिते जे शहरी मुसलमाननि असांजी सुठी मदद कई, पर अंधा अंधु फेरिंग खां पोइ हू थोरा वीचारा बेवस थी विया ऐं हुननि खे इहो ई डपु थियो त मथां ही गोलियूं सिधियूं पियूं लॻनि, जंहिंमें सिधी गोलियुनि में मुंहिंजो भाइटियो मुकेश कुमार सेसूमल थाणा अहमद खान, जंहिंखे गोली लॻी, जेको इस्पताल में अञा बि दाख़िल आहे, जंहिंजो तमामु शदीद रत बि वियो आहे। असां इहो ई था चऊं SSP खे ऐं ॿियनि ऑफिसरनि खे ऐं असांजे सिंध जे दीवान मिनिस्टरनि खे, उन्हनि खे इहा ई अपील करियूं था त असांजी मदद कई वञे, हिननि चोरनि खे चङीअ तरह क़ाबू करे ऐं असांखे हक़ रसाई कई वञे, असांजे बचनि जो तोहफ़ो करे। जीअं त असीं पंहिंजे बचनि जे पढ़ाई जे ख़ातिर ई कारोबार खोलियो थी, जीअं त असांजा बचा बि पढ़नि, असीं पंहिंजो कारोबार, असांजूं नियाणियूं उन्हनि खे बि रस्ते में फुरियो वञे थो, कंहिंखां चूड़ियूं फुरियूं आहिनि त कंहिंखां मोबाइल। सभु इज़त वारा आहिनि, नाला पंहिंजा ज़ाहिर कोन था कनि। या अली मदद सखी पीर मौला अली मदद। दादा मुंहिंजो पंहिंजो शॉप आहे न्यू सिटीज़न में, झूलेलाल जनरल स्टोर। मूंखां 2012 में ख़ुदि मूंखां फुर थी हुई, मूं पाण NC कटराई, पर मुंहिंजो कुझु कोन थियो। हिते असीं हिंदू बिरादरी जा जेके बि कारोबार नथा करे सघूं, हिते बाक़ाइदे सरेआम गोलियूं हलायूं, जीअं देश खे जंग थी, बाक़ाइदे जंग आम्हूं साम्हूं त गोलियूं था हलायूं। ऐं असांजा जेके बि हिते तक जा MN MP आहिनि अचनि था बिल्कुलु, पर को बि को बि मसइलो हल नथो थिए। इहा राय मसइलो हल थी वञे, सही असीं हिंदू कारोबार करे सघूं। मुंहिंजो पंहिंजो शॉप आहे अॻियां, मूंखे मुंहिंजी पाण दुकान फुर थी। सुबुह जो 7:45 पे मां दुकान खोले झाड़ू बार कढी वेठो हुउसि, मूंखे पाण 3 माण्हू मूंखे फुर करे विया हुआ। कल्ह सरेआम मां बीठो हिते, सरेआम असां आम्हूं साम्हूं बाक़ाइदे फायरिंग थी, साम्हूं गोलियूं लॻियूं असांखे। MN MP असां के बि राब्तो न कयो, केरु अञा केरु कोन आयो, न को माण्हू को SP ते हद ते आयो आहे। इहो मसइलो आहे, बसि कारोबार करे था सघूं। मुंहिंजो पंहिंजो शॉप आहे, मूंखां पाण ई फुर थी बच करे, इहो मसइलो आहे बिल्कुलु। उमेद रखो था अमन में बरक़रार थींदो या अञा हालात वधीक ख़राब थींदा? अञा हालात वधीक ख़राब थी सघनि था, को बि उमेद थी नथा रखूं। पुलिस सची थिए, सभु कमु थी वञे। हीउ चोर सरेआम सॼो फोटू ज़ाहिर आहे, सॼो फोटू ज़ाहिर आहे। पुलिस जेके चोर खे पकिड़े सघे थी, सची थिए त चोर हिकिड़े ॾींहं में ज़ाहिर थी सघनि था। इन करे पुलिस माठ आहे, ख़ामोश लॻी पई आहे, कुझु नथी करे सघे। पुलिस पाण मतिलबु कुझु करे नथी सघे। वाक़ई खां पोइ SHO तब्दील थी वियो, सस्पेंड थी वियो, नओं SHO आयो आहे। उहो थिए नओं आहिनि, ख़बर न छा थो थिए, ॾिसूं कीअं थो करे, छा थो करे। पर हिते वारदातूं जाम वधी आहिनि। जेको नंढड़ो ॿारु निकिरे थो, हुनखां मोबाइल फुरियो वञे, पैसा फुरिजी था वञनि, को हिते माण्हू घुमी नथो सघे। सिटीज़न में मुंडियूं औरत खां मुंडियूं फुरिजी वञनि, को हिते असीं नथा घुमी सघूं हिंदू बिरादरी। इहा असां अपील आहे वॾो वज़ीर। असीं हिन सिंध में असल सिंध जा वारसा आहियूं। छा चवंदव SSP सां तव्हां मिली आया आहियो, ॿियो दफ़ा हिननि सां इहो वाक़ियो थिए थो, सिटीज़न में ख़ासि करे वारदातूं वधी वियूं, तव्हां छा चवंदा? साईं बिल्कुलु, असां जेको न हिन जेको कल्ह वारो वाक़ियो थियो आहे, असां भाई साहब कोस्तान जे तरफ़ां पूरा मज़म्मत कयूं था। हीअ वाक़िया जेके रोज़ वधंदा पिया वञनि। असांजी हाणे असांजी कम्यूनिटी खे बाक़ाइदे थ्रेड हिकिड़ो माण्हू अनसिक्योर महसूसु करे, असीं हिकिड़ी पुरअमन कारोबारी सोच रखंदड़ इन मुल्क जा मौज़ज़ शहरी आहियूं, पुरअमन शहरी आहियूं। असीं नथा चाहियूं असीं इन झगड़नि जहिड़नि में ऐं इन फ़सादनि में अचूं, पर असांखे जेको न जेकी आम ज़िंदगी जो रूटीन ज़िंदगी न माना माण्हू आराम सां गुज़ारे बि न पियो सघे, उहो ॾाढी तकलीफ़ दे अमल आहे। असां उनजो प्रोटेस्ट करे चुका आहियूं अॻे में बि काफ़ी दफ़ा मीडिया जे थ्रू बि असां सोशल मीडिया जे थ्रू बि असां पंहिंजो एतिजा रिकॉर्ड करायो आहे ऐं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जे थ्रू बि एतिजा रिकॉर्ड करायो आहे। रिसेंटली जेको न हींअर तक़रीबन 2 खां 3 महीननि में हिते काफ़ी स्ट्रीट क्राइम जूं वारदात वधियूं, जंहिंमें मोबाइल स्नैचिंग, माटनि तां फुर वग़ैरह, जीअं कल्ह वारो वाक़ियो थियो आहे, जंहिंमें असांजो हिकिड़ो नौजवान ज़ख़्मी बि थियो आहे, उनखे हॉस्पिटल में पुछी विया आहियूं। तंहिंखां पोइ असांजी हींअर
मिनाटी कमीशन जो चेयरमैन चेलाराम केवलानी साहब वो भी आया हुआ। असां SSP सां मुलाक़ात कई, SHO मौजूदु हो ऐं CI सेंटर जो इंचार्ज मौजूदु हो। उन्हनि असांखे हिन वारदात जेकी थी आहे हिन जो जल्द खां जल्द यकीन ॾियारियो त तव्हांजी जेकी आहे रिकवरी असीं कराईंदासीं। असां चोर ट्रेस करे छॾिया आहिनि, तक़रीबन असांजे हुन में अची विया आहिनि, पर हाणे कोशिशि आहे त हिकु ॿिनि ॾींहंनि में तव्हांखे वारदात वापसि कयूं। उन्हनि हिकिड़े असांखे ॾिनी ऐं असांखे SSP हिकिड़ो ऐलान कयो आहे त हिन सराउंडिंग में असीं तव्हांखे एमरजेंसी में हिकिड़ी पुलिस जी चौकी तव्हांखे प्रोवाइड कयूं था। असीं हुनखे SSP साहिब खे असीं जेको न वेलकम कयूं था, उनजी थैंक्स। उनजो अॼु रवैयो तमामु सुठो रहियो। असीं चाहियूं था असांजो हिकिड़ो ईमानदार ऐं हिकिड़ो फ़र्ज़शनास ऑफिसर आयल आहे असांजे हैदराबाद ज़िले में। असीं ख़ुशि हूंदासीं साईं जिन वधीक रहनि हिन इलाइक़े में। ऐं असांजो जेको हीउ सिलसिलो आहे जेको असीं पुरअमन रहणु चाहियूं था, असीं पुरअमन रहूं, पुरअमन तरीक़े सां रहूं। असां खां SSP साहिब 2 ॾींहं जो टाइम वरितो आहे। अगरि असांजी हिन फुर ऐं वारदात जी तदारक न थी त पोइ असांखे पंहिंजो एतिराज़ जो हक़ु रखूं था। असीं हुन में जेको रोड ब्लॉक करे सघूं था, शटरबंद हड़ताल करे सघूं था, उहे शयूं असां वटि मौजूदु आहिनि। असां उहो तकड़ि न पिया कयूं। अगरि असां इंतिज़ामिया तावन न करे, SHO साहिबु ज़बरदस्त आयो आहे, हुनजी अॼु चार्ज वरिती, उहो बि साईं विज़िट करे वियो ऐं SSP साहिबु यकीन ध्यानु ॾियारी आहे। इन करे फ़िलहालु असीं 2 ॾींहं वेट कंदासीं। असांजो को बि एतिराज़ करण जो हींअर पोज़ीशन में न आहियूं। अगरि असांजो तदारक न थियो त पोइ असीं पंहिंजो हीउ जेको एतिराज़ जो दाइरो वधाईंदासीं। थैंक यू। असीं जेको न सराउंडिंग में बेसिकली असां तक़रीबन हिते 10-12 सालनि खां रहूं था, त हर पाड़े वारनि सां असांजा सुठा तालुकात आहिनि। इन करे सभिनी पाड़े वारनि जो शुक्रगुज़ार आहियूं जिन एट ए टाइम पहुची असांजी हिमत अफ़ज़ाई कई ऐं असांजे माण्हू खे हॉस्पिटल पहुचायो, उते बि पुछणु विया। सभिनी सराउंडिंग सिटीज़न सराउंडिंग सभिनी जी जेकी महिरबानी। थैंक यू। हितां जा जेके दुकानदार आहिनि उन्हनि जो बि ॻाल्हियूं तव्हां ॿुधो ऐं हितां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि जो बि ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि जो इहो चवणु आहे त हिते जा जेके रोज़ जो मामूल थी वियो आहे। कल्ह कासमाबाद में 3 खां 4 वारदातूं थियूं आहिनि ऐं उन खां अलावा हिन मार्ट में बि 3 खां 4 दफ़ा इहा वारदात थी चुकी आहे। अमन अमान जे हवाले सां हिननि इहो बि चयो आहे त अमन अमान हिते ॾाढी ख़राबु आहे। असां IG सिंध खे ऐं वज़ीर आला सिंध खे, RPO खे ऐं एडिशनल IG के बि असां रिक्वेस्ट कंदूं था त हिते असांखे सिक्योरिटी फराहम कई वञे, न त इहे ज़ोर जो मामूल बणिजण लाइ कंहिंखां वालियूं, कंहिंखां मोबाइल ऐं कंहिं दुकान वारे खां लखे रुपया फुर करे था वञनि। कैमरामैन मंसूर जमाली सां गॾु महबूब जमाली, सिटीज़न कॉलोनी, हैदराबाद, कासमाबाद।